कंडे आदम लागू तालका थाने जी हद गोठ कड़ियो बचल बोधाणी में उमराणी ऐं ख़ासि कयली बिरादरी विच में थियल ज़मीनी तकरार खां पोइ भरिसां रहंदड़ उमराणी बिरादरी जे माण्हुनि रियाज़ उमराणी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त महीनो अॻु ज़मीनी तकरार तां ज़ाहिद उमराणी ऐं ख़ासि कयली बिरादरीअ में जहिड़े दौरान क़त्ल थी वियल 3 ॼणनि वारे केस सां असांजो को बि वास्तो न आहे ऐं न ई असां कंहिं बि तरह सां उन में मुलविस आहियूं। हुननि चयो त असांजी ज़ात उमराणी हुअण सबबि पुलिस ऐं ख़ासि कयली बिरादरीअ जा माण्हू असांखे तकरारी बणाए असांजे घरनि मथां चढ़ाई करे असांजे घरनि में पियल सोन ज़ेवर कपिड़ा ऐं समूरो सामान खणी विया आहिनि ऐं असांजे घरनि खे ड्रातो पियो वञे ऐं असांजे ज़मीनुनि ते बेल पिणु कराई पई वञे। जंहिं ते उन्हनि चयो त उन में पुलिस चौकी इंचार्ज वहाब बिरोहीअ जो अहम किरदारु आहे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। साजन खान उमराणी। साईं नाइंसाफ़ी थियो असां सां। ठीकु आहे, कल्ह राति फेरिंग कयो अथनि। असांजो पोड़ो हुते रहे थो मोहम्मद सिद्दीक़ उमराणी, उन ते फेरिंग कई अथनि। 8-10 माण्हू वठी उन ते अची फेरिंग कयो अथनि। फेरिंग खां पोइ वरी कॉन्फ्रेंस ते पाण विया यार असांजे मथां उमराणी फेरिंग कयो। असांजे घर में केरु रहे ई कोन थो हुते, जीअं की मसइलो थियो आहे केरु बि कोन हिते घर में। डेली नवां इंज़ाम आहिनि असांजे मथां। ठीकु आहे न, असां ॾोहारी लोफर माण्हू असां कोन आहियूं, असां इज़त वारा माण्हू लिखियलु पढ़ियल माण्हू ऐं अहिड़ो ग़लति कमु असां कोन कंदा आहियूं। ठीकु आहे, बाक़ी हिन नाइंसाफ़ी कई आहे, भंजकणी कई अथनि, मार लूट कई अथनि, घर मां टोटल सामान कढियो अथनि, माल कयो अथनि, अन्न खयो अथनि उतां खां। ठीकु आहे, महिरबानी असांजी अपील आहे, महिरबानी करे असां सां इंसाफ़ करे वञे। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो दिलबर ख़ान आहे। जीअं त जेका बनी ते तकरार थियो आहे त बनियुनि जो जेको ज़ाहिद उमराणी जो खाते जी बनी आहे उन ते मसइलो थियो आहे। बहरहाल उहो शाहपुर चाकर जा आहिनि, उन्हनि जो मसइलो अलॻि आहे ऐं ख़ासि कयली बिरादरी जो मसइलो बनी वारो उहो अलॻि आहे। ऐं हुननि जेको तकरारी सिलसिलो कयो आहे उहो पूरी बिरादरी खे छिकण जी कोशिशि करे आहिनि। जेके ग़रीब हुते अलॻि सां हुननि जा घर आहिनि भरनि में, उन्हनि खे उन्हनि टारगेट कयो आहे। उते जेको बि हुननि जो घरनि में सामान हुयो, ज़ेवरात, घर जो सामान या ॿारनि जो जेको ॾाज हुयो उहो जेको खणी विया आहिनि। घरनि जी भंजा कई आहे, तक़रीबन 5-6 घरनि जो नुक़सानु कयो आहे, जेको किरोड़नि में थी वियो नुक़सानु। ऐं जेको चौपायो माल बीठल हुयो, मेहूं बकरियूं वग़ैरह उहे बि काए विया आहिनि। हींअर बि जेॾी महिल उते केरु वेंदो आहे त ख़ासि कयली बिरादरी जा कुझु माण्हू सिर्फ़ु उन ॻोठ जा ईंदा आहिनि, सभिनी खे धमकाइनि था। ऐं उनखां बावजूदि ASI वहाब बिरोही जो उन्हनि खे तमामु हथु आहे। जेॾी महिल वेंदो आहे त पुलिस उन्हनि सभिनी खे हिते तंग कंदो आहे। ऐं महिरबानी करे असांखे क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं क़ानूनी कार्रवाई कई वञे। जेके बेघर आहिनि उन्हनि खे घरनि में आबाद करायो वञे ऐं उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॻोठ गुलमीर उमराणी। असां सां तक़रीबन काफ़ी नाइंसाफ़ी थी आहे पुलिस जी सरपरस्तीअ में। ASI वहाब बिरोही, पंहिंजो नबी बख्श ख़ासि कयली, अमीर बख्श ख़ासि कयली, मियां बख्श ख़ासि कयली ऐं पंहिंजो नवाब ख़ासि कयली गॾिजी लुटमार जेको असांजे घरनि जो कयो वियो आहे, असांजो चौपायो माल कायो वियो आहे। काफ़ी नाइंसाफ़ी कयो आहे ख़ासि कयली बिरादरी असां सां। हालांकि उमराणी ख़ासि कयली तकरार खे क़ौमी तकरार ॾिनो पियो वञे। असांजो को वास्तो न आहे इन ख़ासि कयली उमराणी तकरार सां। असां सां हद खां वधीक नाइंसाफ़ी थी आहे। मेडा ॿाहिरि हलिया आहिनि, उते असां सां गॾु ॾिठो अथनि की भंजरा कयो वियो आहे, असांजे घर ठाहिया विया आहिनि। असां जेको क़ीमती सामान सोन ज़ेवर कपिड़ा, हालांकि पेटियूं यानी वटी गिलास ताईं खणी विया आहिनि। त हद खां वधीक नाइंसाफ़ी थी आहे। पुलिस हालांकि असांखे धमकियूं ॾींदो रहियो, वाह बिरोही जेकॾहिं तव्हां किथे दायो असां ते का ॻाल्हि कई, कूड़ा केस तव्हां ते कया वेंदा, तव्हां ते कूड़ा FIR कया वेंदा। इन भउ खां एतिरा ॾींहं असां माठ रहियासीं, पूरो महीनो। हालांकि पंहिंजो बदिली करायो वियो आहे, माल टोटल खणी असांजो हाणे बदिली करायो वियो आहे। वाह बिरोही सां इंशाअल्लाह क़ानूनी तौरु असां पंहिंजो हिसाब वठंदासीं इंशाअल्लाह। जेसिताईं असांखे हक़ु न मिलियो त इंशाअल्लाह रोडनि ते बि ईंदासीं। सिंध बलूचिस्तान में उमराणी आहिनि, उमराणी मरी न विया आहिनि। इंशाअल्लाह पंहिंजो हक़ु वठिबो, हिननि खां छिके वठिबो। जेको हिननि नाइंसाफ़ी कयो आहे असां ॾिठो आहे, असां घरनि ताईं न छॾियो पियो वञे। उते पुॼूं था, पोयां ख़ासि कयली पुॼनि था, पुलिस पुॼे थी, तव्हां छो आहियो घरनि में? ॾुआरी आहियूं, क्रिमिनल आहियूं, असां कहिड़ो कसूर कयो पंहिंजे घरनि ताईं नथा वञी सघूं? महिरबानी करे वस वारनि खे अपील आहे, IG साहिबु, DIG साहिबु, RPO सिंध, SSP साहिब सां गॾु असां सां इंसाफ़ कयो वञे। असां बेघर आहियूं, असांखे पंहिंजे घर भेड़ो कयो वञे। महिरबानी थींदी SP साहिब सां गॾिजी। हालांकि हितां जी पुलिस असां इंसाफ़ न कंदी ऐं असां सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं। असां भउ मां असां पंहिंजे घरनि मां बेघर थी विया आहियूं। महिरबानी करे